छोकरी मुमल है घर में आए तो बनी जैसे बड़े कंधार खाना है चाचा कमदार बाबो तो घर में कोने तावे हो आज बियान नया आयो कने अचे तो उनके बुधाए जा कंधार खाना आयो हां योग चजांस त मिर्चू मला जा रहल पैसा उनके वापस करे वो वाणो माण्हू थी असांजे दर ते अचे इहा ॻाल्हि जुगाड़ न थी जी वडेरा साईं बाबू अचे तो मैं चवंदी सांस अरे मुंशी तू छो बच जियो कंदार ठकुनार दिसी कोने तो अखि जो तांदो ऑपरेशन कराए आयो आया बाकी दो मिड़ई बूढ़े तोडी दिसी कोने तो असाजे वडेले जो भी वात कोतो लगो पियो साबे हित तखोरिया खे घुमरिया आउ नटा अरे कंदार जमा तो ठकुनार दिसी कोने तो तम आखि जो तांदो ऑपरेशन कराए आयो कमदार या मुराद जी दी हुई बाबल साईं चवनि त ईअं था तव्हां कहिड़े में था पुछो मां इन सां छोकिरीअ सां शादी करण थो चाहियां शादी तो सरकार एडो जुलुम न करे तू सूरी सेवती आ तो मुझो मछरो मन बाबा कारण ने कोने होतार सच त तव्हांजी उमिरि इन शादीअ जे लाइक़ त नाहे अञा 16 सालनि जा हो छा थियो मुंहिंजी मुर्गे कुझु न बाबा मेरे मुंशीअ जो दिमाग़ जो आहे ख़राब तव्हां 1.5 रुपए वारो खज़ाब हणो पोइ केरु चवंदो बाबा कंधार खान कुराड़ो आहे अरे कमदार वाह जी गाल कई तई सुपाने
मुंशी चलो थी वही वडेरे जी उम्र काथे आना शादी करण जी कमदार इहा ॻाल्हि करे तो दिलि ठारे छॾी। मुंशी पोइ त सफ़ा वडेरो लाटू थी पवंदी लाटू आऊं न बाकी कमदार जी बता ही अच ही वठ खर्च तव्हां ॿई वञी मुराद खे राज़ी कयो उन खां पोइ मां तव्हांखे अॾे छॾींदुसि। सरकार समझो तो कमदार अॼु खां पोइ तुंहिंजे कम सां लॻी वियो ॾह नांगरी जो ज़ोर ॾींदो समझो तुंहिंजो कम थी वियो बाबा। मुंशी तूं वञी इहा जांच कर मुराद ते टोटल कर्ज़ घणो आहे। मुराद खे पंहिंजी धीउ जे करे कर्ज़ माफ़ थो करे वञी दुआ करे पंहिंजी धीउ खे कमदार केतिरो जलियो तमाए त मूंखे धपु न ॾिसी कोन थो दादू अखि जो ऑपरेशन कराए आयो आहे अॻे ई काणो आया अंधो कंदे छा। साईं उते पता मारो तुम कयो बुथा अचो त हाणे हलो अचो। अचो अचो बाबा। मुंशी जी नौकरी लाइ तूं हा कई थई बाबा। वाह चाचा वाह वाह जी नौकरी ताड़ी थई मूं लाइ पैसा कोन्हनि त मां मिठाई विया अबा सारंग सरकारी नौकरी नथी मिले त छा कजे अबा हिन डुकर जे दौर में 10,000 पघार थोरी त कान्हे का न हुन खां सवाइ लटो कपिड़ो सभु पराए सिर ते त हूंदो न बाबा। हिन खुदूअ जा त तूं पाण हाल ॾिसी थो निहाणी जो बार बि कुल्हनि ते आहे बाबा। बिस्मिल्लाह करे उन सां जी नौकरी कर बाबा त मूमड़ सां तुंहिंजी शादी करे छॾिया बाबा हयाती ते भरवसो कोन आहे। चाचा 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 मां मूमल सां शादी कोन कंदुसि। छा चई सारंग तूं मूमल सां शादी कोन कंदे? मूमल त तुंहिंजे नंढे हूंदे खां ना थियल आहे तूं हुन सां शादी कोन कंदे? चाचा तू कुछ भी चव पर मां मूमल सां शादी न कंदुसि। मां त के लिखियल पढ़ियल शहरी छोकिरी सां शादी कंदुसि। मूमल त अणपढ़ियल ॼट आहे मां हुन सां शादी कोन कंदुसि मां शादी। बेशरम बेहया तोखे इहो कुल सेखारियो आहे। अरे घोट जे बच्चे खे ख़बर आहे त मूमल तुंहिंजी मंग अरे तूं पंहिंजे मंग छॾी त तोखे गैरत नथी अचे। मूंखे तो मां इहा उमेद कोन्हे बाबा। अरे मां त तुंहिंजी मूमल तुंहिंजी शादीअ जा ख़्वाब ॾिसंदो रहियुसि तूं मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाब पूरो नथो करे सघी। मां जबल जो कर्ज़ खणी तुंहिंजे कुलनि ते मां तोखे पढ़ायो लिखायो पालियो इन जे करे त अची ॾाड़ी में तूं मूंखे बेइज़्ज़ो कई बस कर चाचा बस हाणे मां तुंहिंजा इहे एहसान इहे तुंहिंजा ताना पंहिंजे सिर ते कोन खणंदुसि। मां तोखे पछाड़ी मंझि पालींदुसि तुंहिंजो हिकु हिकु एहसान उधारो समझी मां लाहींदुसि। मगर मां मूमल सां शादी कोन कंदुसि। मां
मां मूमल सां शादी न कंदुसि इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। शाबाश सही है मां, शाबाश हुजे। भली तू मूमल सां शादी न कर, खुदा कंदो त तोखां बि भलो वर नसीब थींदुसि बाबा। पर शाबाश हुजे, लख शाबाश हुजे तोखे।